चुप वेठा हुआ, अब चुप असांजो छा वञे, फलाणा गुनाह कंदा असांजो छा वञे। इहो चुप करण बि रब जे अज़ाब खे दावत ॾियणु आहे। मुबारक जो ॾींहुं हो, 9 ज़ुल्हज जो ॾींहुं, अरफात जो ॾींहुं। अल्लाह तबारक व तआला जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 9 ज़ुल्हज जे बारे में फरमायो त जेके ईमान वारा इन ॾींहं ते रोज़ा रखनि था, अल्लाह पाक उन्हनि जे गुज़िरियल साल, ईंदड़ साल ऐं हलंदड़ साल यानी टोटल 3 सालनि जा सगीरा गुनाह अल्लाह से माफ़ करंदो फरमाए। इंसान इन दुनिया के अंदर पंहिंजे कमनि में मशगूल आहे। अल्लाह तबारक व तआला जे हबीब इन इंसान के दुनिया का मसरूफियत के हल्को करे आखिरत जे तरफ मुतवज्जह थियण जे लाइ साईं पंहिंजो कुरान मुबारक पेश करणु फरमायो। अल्लाह जे कुरान इन इंसान के इंसान बनायो, इन इंसान के इंसानियत ते रहण जा तरीक़ा सेखारिया, पर को इंसान हुजे जेको इन कुरान मुक़द्दस ते अमल करे। असां मुसलमाननि वटि हालत इहा आहे जो असां इसराइल के ख़िलाफ़ त आवाज़ उथारियूं था, अमरीका बि अहिड़ो ज़ालिम, इंडिया अहिड़ो ज़ालिम, हिंदुस्तान अहिड़ो ज़ालिम। पंहिंजे मुआशरे जे अंदर मुसलमान पंहिंजे इस्लाम वारो किरदार पैदा करण जे लाइ तैयार न आहिनि। कॾहिं कॾहिं जेकॾहिं अहिड़ा किरदार मिलंदा आहिनि त इंसान खे हैरत थींदी आहे त वाकई अॼोके मुआशरे में अहिड़ा किरदार बि मौजूद आहिनि। मां उन्हनि कंहिं जमायती आहे पंहिंजो मूंखे सुञाणंदड़ आहे, उन वटि मां बिरयानी पियो खावां त उते मुंहिंजा ॿ सुञाणींदड़ आया, उन्हनि बि बिरयानी खाधी ऐं उन्हनि मुंहिंजा पैसा ॾियणु चाहिया। मुं चयुमि ठीकु आहे, हाणे हिकिड़ा माण्हू दिलि सां ॾियनि था त उनजे वठण में छा आहे। त बिरयानी वारे पैसनि वठण खां इनकार कयो, चई साईं मां पैसा हिन खां तव्हांजे लाइ न वठंदुमि। मूं चयो बाबा वठेसि जॾहिं ॾियनि था, चई साईं न। त पोइ पासे ते मां हुन खां पुछुमि त भला छो नथो वठे, चई साईं जुआरी इन जे करे पाण भली जुआ जे पैसनि मां खाइनि था, खाइनि तव्हांजे बारे में जुअनि जे पैसनि मां तव्हांखे बिरयानी खाराइण मां हलाल कोन थो सम्झां। त हुनजो इहो ईमान ॾिसी करे मूंखे इंतिहाई हैरत थी त अॼोके ज़माने में अहिड़ा माण्हू बि रहनि था जेके इन्हनि शयुनि जो ख़्यालु रखनि था। अरे छोकरा तव्हां मुड़ो कोन था भई फिरी गिरी वरी कचहरीअ ते। अहिड़ा ईमान वारा किरदार रहनि था जंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला इन गुनाहगार मुआशरे खे बि अहिड़नि ईमान वारनि जे सदक़े में बचायूं पियो अचे। अवां ख़बरुनि में ॾिसंदा हूंदा, कराची में रोज़ानो आए ॾींहुं ज़िलज़िलो आहे, अल्लाह से हिफ़ाज़त फरमाए। रोज़ानो हाणे बि मां ख़बरूं ॾिठुमि त वरी ज़िलज़िले जा झटका। ज़िलज़िलो ॿुधण में का मामूली ॻाल्हि आहे, वरना आम तौर ते मामूली ॻाल्हि न आहे। ख़ुदा पाक रहम करे जंहिंजे इलाइक़े जे अंदरि अचे थो उन्हनि खे ख़बर आहे त ज़िलज़िलो केॾी वॾी ॻाल्हि आहे। जेकर इंसान जी जान बची बि वञे त उनजी सॼी ज़िंदगी जो जेको पोरियो आहे उहो तबाह थो थी वञे। जॻह ज़ाहिर आहे पंहिंजी जाइ तां लुॾी वई, हिली वई, उनजे अंदरि किरेक अची विया त सॼी ज़िंदगी जो पोरियो ख़तमु थी वियो। जंहिं माण्हू सॼी ज़िंदगी हणी हणी करे महिनत सां मज़दूरीअ सां वीचारे पंहिंजा अछा वार आंदा पंहिंजे बच्चनि जे लाइ झुॻो ठाहिण जे लाइ, ज़िलज़िले जो हिकिड़ो झटको अचे, उहो घर जो छिॼी पए, फाटी पए, सॼी ज़िंदगी हुनजो सदमो वञण जो नालो कोन वठे। त इहे ज़िलज़िला अचनि था मुआशरे जे अंदरि। इन वक़्त में ईमान वारो माण्हू मिलणु अल्लाह तबारक व तआला जी नेमत अथव। जेको माण्हू पंहिंजो पाण खे हलाल जे लाइ कोशिश करे थो, इहो अल्लाह जे तरफ़ खां वॾी नेमत आहे, मुत्तक़ी परहेज़गार बानो आहे। वरना जो मुआशरे जे अंदरि तमीज़ ख़त्म थी चुकी आहे। बेहयाईअ खे माण्हू फैशन सम्झे थो, चङाईअ जी ज़बान खे माण्हू पंहिंजी बेइज़्ज़ती सम्झे थो। क़ुरान उनखे ॿुधण जे लाइ टाइम कोन्हे। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दीन खे ॿुधण जे लाइ, दीनी मुआशरे में तबलीग जे लाइ
कुछ पंहिंजे घर जे अंदरि तालीम करण जे लाइ टाइम ना आहे, वक़्तु ना आहे। घर जे अंदरि हदीस जो किताब खोले करे पंहिंजे घर वारनि खे हदीस ॿुधायो, वक़्तु कोन्हे, साईं मसरूफ़ आहियूं, दुनिया जा कमकार घणा आहिनि। अहिड़े मुआशरे में जेकॾहिं ईमान जी रमक बाक़ी आहे त इहो अल्लाह तबारक व तआला जो वॾे में वॾो एहसान आहे। ही ज़ुल्हज जो महीनो इबादतुनि जो महीनो, हज जो महीनो, शैतान जे मथे में धूड़ विझण जो महीनो। हता कि हदीस पाक में अचे थो त साईं जन फरमायो त जेके ज़ुल्हज जा 10 ॾियारा आहिनि, इहे ॾींहं बाक़ी ॾींहंनि जे एतबार सां महीननि जे अंदरि रमज़ान शरीफ़ अफ़ज़ल आहे। बाक़ी ॾींहंनि जे एतबार सां इन्हनि 10 ॾींहंनि खां वधीक को बि ॾींहुं अफ़ज़ल न आहे। अल्लाह तबारक व तआला वटि इन्हनि 10 ॾींहंनि जी इबादत ॿियनि ॾींहंनि जी इबादत खां वधीक फज़ीलत वारी आहे। ही 9 ज़ुल्हज ऐं वरी सुभाणे ईद। मुस्लमाननि जे लाइ 2 ईदूं, हिकु ईद उल फितर ऐं ॿी ईद उल अज़हा। हुनखे तव्हां नंढी ईद चओ, हिनखे तव्हां वॾी ईद चओ। इन ईद उल अज़हा जे मौक़े ते पंहिंजी ईद सां गॾोगॾु पंहिंजे पाड़े वारनि जो बि ख़्यालु रखो। उहे सफ़ेद पोश, उहे जेके माण्हू जेके पंहिंजे ज़रूरत जे लाइ सवाल करण खां लाराइनि था, उन्हनि जे दर ते वञी करे, उन्हनि रिश्तेदारनि जे हथ ते वञी करे ज़रूरत जो सामान रखो। यकीन ॼाणो इन खां वधीक अल्लाह वटि को बि महबूब अमल न आहे। अॼोको ज़मानो अहिड़ो हले थो, ही हुकूमतूं त दावा कनि थियूं सस्ताई थी आहे। बाज़ारि सस्ताई आहे बि सही, पर बरकत कोन्हे। जेको अटो 6000 रुपया मण वठंदा हुआसीं, अॼु 4000 मण आहे। सब्ज़ी जेका 300 200 में वठंदा हुआसीं, अॼु 100 खां अंदरि अंदरि आहे। सस्ताई आहे बि सही, पर बरकत न आहे। अज़ीज़ और रोज़गार कोन्हनि। अहिड़े वक़्त में पंहिंजे रिश्तेदारनि में, पंहिंजे मिटनि में ग़रीबनि खे ॻोल्हियो। ऐं पंहिंजे केतिरा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके न ॻाल्हाइण जे करे पंहिंजे माइट जी हेल्प न कंदा आहिनि। अबा नथो ॻाल्हाए मां हुन सां, हू मूंसां नथो ठहे। अबा हुन तुंहिंजो क़तल त न आहे कयो न, हुन तुंहिंजो चोरी त न आहे कई न। इहो खणी रिश्तनि जे मामले ते थोरो घणो तूं में त न ठहंदा हूंदा, ॿियो छा। इन्हनि मामलनि जे करे माइटनि सां मिटी न विञायो। इन्हनि मामलनि जे करे पंहिंजे पाड़े वारनि सां पाड़ेसरी न विञायो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सब्र जो हुकुम फरमायो। असां वटि त सब्र आहे ई कोन। हर इंसान पंहिंजे हक़ जे वठण जे लाइ अखियूं ॻाढ़ियूं कयूं वेठो आहे। कंहिंखे जे करे 5 रुपया घटि था मिलनि, हेॾा तारा ॻाढ़ा तारा कयूं वेठो आहे। पर जॾहिं उनजे मथां जॾहिं ॾाढ वारो माण्हू पहुचे थो त साॻियो ई पैसो उनखे ॾियण जे लाइ राज़ी लॻो वेठो आहे। जंहिंजो मिसाल मां नशे जे अंदाज़ में बयानु कयां। तव्हां ॾिसो त नशे वारा माण्हू ज़ाहिर आहे इनखे दुनिया जे शैतान इन वहिंवार जे अंदरि विधो त इन नशे जे अंदरि सुकून रखियल आहे। मूंखे चैन थो मिले के सिगरेटनि में, के नसवारनि में, के पाननि में, के साईं जेको आहे बीड़ियुनि में, के हीरोइननि जे अंदरि, के अॼुकल्ह जेको अञा कमु वधी वियो आहे आइस जे अंदरि, के अफ़ीम जे अंदरि, के कहिड़े नशे में, के जुआ जे नशे में, के कहिड़े नशे जे अंदरि। इहे सभु अहिड़े क़िस्म जा नशा आहिनि जंहिंजे अंदरि इंसान पंहिंजे ज़हनी तौर ते पंहिंजो पाण खे उछलायो आहे। ऐं उन में इंसान खे इहो फ़िक्र बि न आहे त मुंहिंजी ज़िंदगी तबाह थी थिए, मुंहिंजी ज़िंदगी ख़राब थी थिए, का ॻणती न आहे। उन नशे जे लाइ माण्हू 100 रुपया विञाईंदो, 200 रुपया विञाईंदो, 300 रुपया विञाईंदो। केतिरा अहिड़ा नशई आहिनि जेके रोज़ानो 5-5 सौ जो, ग़रीबनि जी ॻाल्हि थो कयां, अमीर त लखनि जा नशा था कनि। जॾहिं इहे पंहिंजे मर्ज़ी जे मुताबिक़ इंसान तूं ख़र्च करें थो त अल्लाह तबारक व तआला जी रज़ा जे लाइ ऐं पंहिंजी ज़िंदगीअ खे आसान बणाइण जे लाइ इंसान ज़ात जी ज़िंदगी आसान कर, उनजे ज़िंदगी जे अंदरि तकलीफ़ुनि खे हटाए। अल्लाह तबारक व तआला उन जी दिलि जे अंदरां जेका दुआ निकिरंदी, उन दुआ जे सदक़े में रब सही तुंहिंजी मुसीबतुनि खे ख़तमु करणु फरमाईंदो। मुसीबतूं इन्हनि शयुनि सां हटंदियूं अथव। मशहूरु आहिनि न, सदक़त रद्दुल बला, सदको जेको आहे मुसीबत खे टारींदो आहे। हे आम तौर ते जेके ग़रीब मिस्कीन फ़क़ीर घुमनि था न, इन्हनि खे ॾियण जो सवाबु कोन्हेव। जेके दुकानदार पाण वटि सिका या ऑफिस वारा सिका जमा करे रखंदा आहिनि, जेको फ़क़ीर हूंदो हिकु सिको हुनखे ॾियो, इहो पेनूं जेके आहिनि इन्हनि जी तिजारत आहे, इन्हनि खे ॾियणु सवाबु कोन्हे। हा, जेको माज़ूर आहे, वाक़ई माज़ूर आहे, वाक़ई हक़दार आहे त उनखे ॾियण जी इजाज़त आहे। बाक़ी सिहत हुजे, सलामती हुजे, खणी मर्द हुजे, औरत हुजे न, उनखे ॾियणु जाइज़ कोन्हे। इहे तव्हांजा पैसा जाइज़ था हुजनि। इन खां भलो आहे पंहिंजे पाड़े जे अंदरि, पंहिंजे रिश्तेदारनि में, माइटनि में तव्हां जांच कयो, ॻोल्हा कयो। मिस्कीननि जे अंदरि उन्हनि खे तव्हां ॻोल्हे करे उन्हनि खे अटे जो थैलो वठी ॾियो। ज़रूरत जे अंदरि
केतिरा अहिड़ा ग़रीब आहिनि जेके पंहिंजी नियाणियुनि जे लाइ कपिड़नि वठण जो ईद ते बंदोबस्तु नथा करे सघनि, उन्हनि जी नियाणियुनि जे लाइ कपिड़ा वठी ॾियो, तव्हां उन्हनि जा अंग ढकाईंदा, अल्लाह तबारक व तआला क़यामत जहिड़ी तव्हांजे गुनाहनि खे माफ़ करणु फरमाईंदो। इहा इस्लाम जी इंसानियत आहे। इस्लाम असांखे इहा इंसानियत सेखारी। ईद जे मौक़े ते फज़ूल ख़र्ची खां बचो ऐं ख़ुशियुनि खे आम कयो, पाण बि ख़ुशियूं गुज़ारियो ऐं ॿियनि खे बि ख़ुशियुनि ॾियण जा सबबु बणिजो। माफ़ कयो अल्लाह तबारक व तआला जी रज़ा जे लाइ। जेकॾहिं कंहिंखां नाराज़ आहियो उनखे सिधो सलाम करे चओ, यार मां तोखे अल्लाह जी रज़ा जे लाइ माफ़ करे छॾियुमि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, पाण फरमायो, जेकॾहिं तव्हां अल्लाह जी रज़ा जे लाइ तव्हां कंहिं पंहिंजे भाउ खे माफ़ था कयो, जेकॾहिं उनजे अंदरि बज़ार तव्हांखे इज़त घटिजंदे नज़र थी अचे, क़यामत जॾहिं मां रसूलुल्लाह खां तव्हां उहा इज़त पंहिंजी मोटाए करे वठिजो। माना इज़त तव्हांजी घटि बि कोन, तव्हांजी इज़त वधंदी। तव्हां ॿियनि खे माफ़ कंदा, अल्लाह तबारक व तआला तव्हांखे माफ़ कंदो। तव्हां ॿियनि सां चङाई कंदा, रब ज़ुल जलाल जी चङाई तव्हांजे तरफ़ मुतवजह थींदी। तव्हां ॿियनि सां भलाई कंदा, अल्लाह तबारक व तआला जी रहमत तव्हांजे तरफ़ मुतवजह थींदी। इंसान बणिजी करे इंसान ज़िंदगी गुज़ारे, जानवर थी करे ज़िंदगी न गुज़ारे। अॼुकल्ह हालत इहा आहे, पंहिंजी ज़िंदगी सींगारण जे लाइ इंसान जेको आहे हर क़िस्म जी सहूलियत अपनाइण जी कोशिशि थो करे, पर ॿिए जी ज़िंदगी सींगारण जे लाइ उनखे चओ त साईं चवंदो मूं वटि वक़्तु कोन्हे। मां हिकिड़ो ताज़ो हिकिड़ो वाक़ियो, हिकिड़े मुलाज़िम दान ॾिनी, चई साईं हीउ ॾिसो, हीउ माण्हू मूंखां फलाणो कमु वठंदो आहे, मूंखे पघार ॾींदो आहे 4000 रुपया। मूं ॾिठुमि त उहो हमरा पाण कार ते घुमे, जंहिंजी कार बि रोज़ानो तेल 2000 साढ़े घटि में घटि। त मूं हुनखे अर्ज़ु कयुमि त अलाह जा बाना हीउ ॾमर छो थो खणे ग़रीबनि जो? चई त साईं असांजा बि ख़र्च घणा आहिनि, मुंहिंजो ख़र्च घणा आहिनि त पंहिंजी अयाशी में घर में एसियूं हलाईंदो, कारुनि ते घुमे थो, बाक़ी ग़रीबनि खे बुनियादी ज़रूरत खां बि मारूम रखी वेठो आहे ज़ालिम। इन जे करे त माण्हू घणा था मिलनि, गुरबत घणी थी वई आहे, गुरबत जो फ़ाइदो थो वठे। आम तौर ते मालदार माण्हू ग़रीब जी गुरबत जो फ़ाइदो वठण जी कोशिशि कंदो आहे। अब ठीकु आहे, हे मज़ूर न मिलंदो त ॿियो मज़ूर मिलंदो, हे 1500 थो वठे ॿियो 1300 में मिली वेंदो, कम खे दॿ, इहे 200 बि बचिया भला। हालांकि इस्लाम असांखे चङाईअ जो दर्स ॾियणु सेखारियो आहे। तव्हां चङाई कयो, ॿियनि सां चङाई कयो, इंसान ज़ात सां चङाई कयो। जीअं असां मार्टनि सां ख़रीदारी कंदा आहियूं न, वॾा वॾा जेके करोड़पति अरबपति उन्हनि सां ख़रीदारी कंदा आहियूं न, त हे जेके ग़रीब मिसकीन जेके रेड़ी फ़रोश हुजनि, उन्हनि खां बि इन नियत सां ख़रीदारी कंदा कयो त हीअ जेके ग़रीब आहिनि, मिसकीन आहिनि, हिननि खां शइ बि वठिजे, हिननि जो रोज़ी बि हली पवे, हिननि जी हिमत अफ़ज़ाई बि थी पवे ऐं हिननि जे बचनि जे लाइ रिस्क जो हिकिड़ो ज़रियो बि बणिजी पवे। त अज़ीज़ो, हीअ जेके आहिनि हज जा ॾींहं आहिनि, इन्हनि जे अंदरि अयाम तशरीक़ात जो मुसलमाननि खे इतमाम करण जो हुकुम आहे। तकबीरात तशरीक़ 9 ज़ुल्हज जे फजर नमाज़ खां, अॼु 9 ज़ुल्हज आहे, अॼु 9 ज़ुल्हज आहे न भाउ, अॼु 9 ज़ुल्हज आहे, फजर नमाज़ खां उमेद आहे त तव्हां तकबीरूं पढ़ी हूंदियूं, जंहिं नमाज़ पढ़ी हूंदी, जंहिं नमाज़ी न पढ़ी हूंदी पोइ त हाणे ख़ैर। फजर नमाज़ खां बाद में वेंदे करे 13 ज़ुल्हज जी असर नमाज़ समेत, माना कुर्बानी हलंदी आहे 12 ज़ुल्हज ताईं। इहो यादि रखिजो, कुर्बानी जेका हलंदी आहे 12 ज़ुल्हज जे मग़रिब खां अॻु में, सिज लहण खां अॻु में। मिसाल सिज लहे थो 7:15 बजे, त 7:15 खां अॻु में तव्हां जेको आहे जानवर जी कुर्बानी करे सघो था। बहितर आहे ॾींहं में करे, पर जेकॾहिं राति में माण्हू कुर्बानी करे थो तॾहिं बि जाइज़ आहे, कुर्बानी थी वञे। राति मतिलबु इन 12 खां अॻु में, मिसाल जेके चवंदा 11 ज़ुल्हज जी राति या 12 ज़ुल्हज जी राति, जीअं अॼु जेका आहे राति या 10 ज़ुल्हज जी राति आहे, इन में त कुर्बानी न थींदी। कुर्बानी थींदी आहे ईद जी नमाज़ जे अदा करण खां पोइ। ऐं सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु फरमायो, कुर्बानी अहिड़ी हिकिड़ी इबादत आहे, हिन हज वारे ॾींहंनि जे अंदरि हाजियुनि खां अलावा, हाजी त पंहिंजे हज जी कुर्बानी हुते कंदा, पर जेके हाजियुनि खां अलावा जेके बि साहिब निसाब आयो, जंहिं वटि 52 तोला चांदी जी क़ीमत मौजूदु आहे, जंहिंजो अंदाज़ो आहे 1,30,35,000, जंहिं वटि 1,30,000 या 35,000 जी क़ीमत मौजूदु आहे, या साईं हुनजे बराबरि चांदी पई आहे, या सोन पियो आहे, या पैसा पिया आहिनि, या वरी अहिड़ी मिल्कियत पई आहे जेका हुनजी ज़रूरत जो सामान न आहे। कॾहिं घरनि में माण्हू अहिड़ा डिनर सेट, ॾाज जो सामान या सींगार जो सामान वठी रखी छॾींदो आहे, जेके लखा रुपया जा हूंदा आहिनि, इस्तेमालु न थींदा आहिनि सॼो साल, उन्हनि ते बि ज़कात फ़र्ज़ु आहे। अब डिनर सेट सींगारिया पिया आहिनि शोकेसनि में, सॼो साल उन्हनि खे इस्तेमालु करण जी नौबत ई न आई, इन्हनि जे मथां ज़कात फ़र्ज़ु आहे। 20,000 जा आहिनि, इहे 20,000 ज़कात वारनि पैसनि में शामिलु कबा। त अहिड़ा पैसा जमा करे जेकॾहिं उन वटि 1,30,000 35,000 जी रक़म जे बराबरि इहो सामान थिए थो, उन मुस्लमान जे मथां, आकिल बालिग़ जे मथां कुर्बानी जेका हिननि ॾींहंनि जे अंदरि वाजिबु आहे,
तकबीरात तशरीक हिकिड़ो वाजिब ऐं ॿिए नंबर ते क़ुर्बानी वाजिब। साहिब निसाब कोशिशि करे क़ुर्बानी करे। इहो क़ुर्बानी जो जानवर तव्हांखे पुलसरात तां आसानी पुलसरात खां क्रॉस करण में अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां हिकिड़ी सवारी आहे। सुहिणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 10 साल पूरा इन मदीनतुल मुनव्वरा में साईं जन गुज़ारिया, मके खां हिजरत खां बाद में। हालांकि पाण साईं जन वटि माल मौजूदु जमा न हूंदो हुयो। अहिड़ी कैफ़ियत हूंदी हुई जो साईं जन कॾहिं अहिड़ी कैफ़ियत ईंदी जो हिकु ॾींहुं खाईंदा हुआ, हिकु ॾींहुं बुख ते गुज़ारींदा। अम्मा आयशा साईं रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाए थी कॾहिं कॾहिं असां वटि अहिड़ो वक़्तु बि ईंदो हुयो जो 2 महीना असांजे घर में बाहि न भरंदी। इहा गुरबत जो ज़मानो हुयो। पोइ अम्मा साईं खां सवाल थियो त साईं तव्हां खाईंदा छा? फरमाए 2 कारियुनि शयुनि ते गुज़ारो कंदा हुआसीं, हिकु खजूर खारकूं ऐं ॿिए नंबर ते पाणी। खजूर खाई करे पाणी अल्लाह जो शुक्र अदा कयो, इन हालत में ज़िंदगी गुज़ारींदा हुआसीं। अज़ीज़ो असांजी हालत इन खां वधीक सुठी आहे। अल्लाह तबारक व तआला नवाज़ियो आहे। रब जेको आहे इबादतुनि जे ज़रिए सां तव्हांखे पंहिंजे तरफ़ मुतवजो थो करे। क़ुर्बानी कयो, पाण बि खाओ, पंहिंजे ग़रीबनि खे रिश्तेदारनि खे खारायो। अल्लाह तबारक व तआला इन जानवर खे ऐं इहो जेको इन जो गोश्त आहे वेंदो तव्हांजे पेटनि में, पर अल्लाह पाक वटि अमानत रहंदो। रब फरमायो लन यनालल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम। फरमाईंदा अल्लाह तबारक व तआला वटि तव्हांजो गोश्त बि नथो पहुचे ऐं फरमाई तव्हांजे रत बि नथी पहुचे, तव्हांजो सामान अल्लाह पाक खे नथो घुरिजे, बल्कि फरमाईंदा वलाकिन यनालुहु तक़वा, अल्लाह पाक वटि तव्हांजी तक़वा ऐं परहेज़गारी थी पहुचे। रब खे तव्हांजी जेका परहेज़गारी आहे, रब जी फर्माबरदारी उहा थी घुरिजे। इब्राहिम अलैहिस्सलाम जी फर्माबरदारीअ खे अल्लाह पाक एॾो क़बूल करणु फरमायो जो फरमाईंदा सलामुन अला इब्राहीम। इब्राहिम तो बच्चे खे ज़बह करण जो हुकुम मुंहिंजो मञो। अल्लाह पाक तोखे हुकुम फरमायो इब्राहिम तूं बच्चे खे ज़बह कर, तो मुंहिंजे हुकुम जी ताबेदारी करे। मां अल्लाह तबारक व तआला जो तो चयो वरितो। हालांकि इब्राहिम खे ख़्वाब जे अंदरि हुकुम थियो हुयो, उनजे मथां को क़ुर नाज़िल कोन थियो हुयो, ख़्वाब जे अंदरि वही जे ज़रिए सां हुनखे हुकुम थियो। तॾहिं बि इब्राहिम अल्लाह जे हुकुम ते पंहिंजे बच्चे खे क़ुर्बान करण जे लाइ तयारु थी वियो। मुस्लमानो, असां अव्हां खे क़ुर्बानी करण जो अल्लाह पाक क़ुर जे अंदरि हुकुम फरमायो। जेके बि मालदार आहियो क़ुर्बानी कयो, ग़रीब जे मथां क़ुर्बानी कोन्हे। हा, ग़रीब जे करे क़ुर्बानी शौक़ सां करे थो, हुनखे सवाबु मिलंदो, पर ग़रीब जे मथां रब साईं क़ुर्बानी फ़र्ज़ वाजिब न आहे करणु फरमाई, ऐं मालदार खे क़ुर्बानी माफ़ न आहे करणु फरमाई। मालदारो क़ुर्बानी कयो, मालदारो क़ुर्बानी कयो। अल्लाह तबारक व तआला खे हिन ॾींहंनि जे अंदरि 10 ज़ुल्हज, 11 ज़ुल्हज ऐं 12 ज़ुल्हज जे असर निमाज़ ताईं या सिज जे लहण खां पहिरियां ताईं अल्लाह वटि इन अमल खां वधीक को अमल क़बूल कोन्हे। अल्लाह पाक खे वॾे में वॾो अमल क़बूल इहो आहे, तव्हां हलाल जानवर जो रत वाहींदा, अल्लाह तबारक व तआला तव्हांजी क़ुर्बानी खे आसमाननि ते रब साईं क़बूल फरमाईंदो। इन जानवर जा हिसा कढी करे तव्हां हिकिड़ो हिसो पंहिंजे घर में रखो, तव्हां ॿियो हिसो रिश्तेदारनि में विरायो, टियों हिसो तव्हां पंहिंजे पाड़े वारनि ऐं मिसकीननि ऐं हक़दारनि में विरायो। पर जेकॾहिं अयाल तव्हांजो घणो आहे, सॼो जेकॾहिं गोश्त तव्हां पंहिंजे बचड़नि खे खारायो था, तॾहिं बि हुनजी इजाज़त आहे। पर ईअं न हुजे जो माण्हू हफ़्ते 10 ॾींहंनि ताईं संभाले करे रखण जो बंदोबस्तु करे, ईअं बि न हुजे। 2 ॾींहं खारायो, 3 ॾींहं खारायो, ईद जा ॾींहं खारायो, बाक़ी वरी माण्हू ॾेई छॾे अलाह जे नाले। हे जी चवंदा आहिनि न बाबा इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुनत खे यादि करण वारो, इहो बि यादि रखो त इब्राहिम अलैहिस्सलाम वटि फ्रिज डीप फ्रीज़र कोन हुयो। इब्राहिम अलैहिस्सलाम वटि डीप फ्रीज़र कोन हुयो। असां कोशिशि कंदासीं ईद खां अॻु में डीप फ्रीज़र खे ठाराए हुनजो गैस वैस टाइट करे रखूं, हुनजा खाना वाना ख़ाली करे रखूं, त जीअं गोश्त अचे त हुनजा जेके आहिनि ढकण वकण ॾाढो बंदि करे रिकॉर्ड ठाहींदा आहिनि। अॻे त अहिड़ा बि असां वाक़िया ॿुधंदा हुआसीं, उहो रिकॉर्ड ॿुधाईंदा हुआ, असां वारो क़ुर्बानी जो गोश्त 1.5 महीनो हलियो। असां वारो क़ुर्बानी वारो गोश्त माना जो बैंक जो बैलेंस ठाहे करे रखियो आहिनि। हूअं जो भाॼी वठणी पई, हीअं भला क़ुर्बानी जो क़ुर्बानी बि थी वई, भाॼी जो भाॼी बि थी वई, 1.5 महीने ताईं पंहिंजो गोश्त संभालींदा हुया। अहिड़े क़िस्म जा रिकॉर्ड न ठाहियो। अल्लाह तबारक व तआला जे नाले ते ग़रीबनि जे अंदरि विरायो। हा, 2 ॾींहं 3 ॾींहं 4 ॾींहं, वधि में वधि 4 ॾींहं, वधि में वधि भला 5 ॾींहं पंहिंजे बचड़नि खे खारायो, बाक़ी त ॾियो अल्लाह जे नाले ते, ॾियो अल्लाह जे नाले ते। तव्हां जेतिरो इंसानियत सां चङाई कंदा, अल्लाह तबारक व तआला तव्हां सां चङाई जो मामिलो करणु फरमाईंदो। अॼुकल्ह पंहिंजे सहूलियत जे लाइ हर इंसान ज़िंदगी गुज़ारे थो। काश को अहिड़ो इंसान हुजे जेको ॿियनि इंसाननि जी सहूलियत जो ज़रियो बणे। त अज़ीज़ो, जेके मालदार आहियो, क़ुर्बानी जो जेकॾहिं बंदोबस्तु न आहे कयो, कोशिशि कयो क़ुर्बानी कयो। बकरी जी क़ुर्बानी साल जो हुजे, या वरी जेको आहे ढगी जी क़ुर्बानी, मेंह जी क़ुर्बानी, उठ जी क़ुर्बानी, रिढ जी क़ुर्बानी, इहे सभु जेके आहिनि क़ुर्बानी जा जानवर आहिनि। बाक़ी जेके आहिनि हरण या इहे जेके आहिनि क़ुर्बानी जा जानवर न आहिनि, हलाल आहिनि, पर क़ुर्बानी जा जानवर जेके आहिनि इहे 6 क़िस्मनि जे अंदरि शामिल आहिनि। अल्लाह तबारक व तआला असां अव्हां खे हिन ईद जे मौक़े ते हक़ीक़ी तौर ते ख़ुशियूं नसीब फरमाए, ऐं हिन ईद जे मौक़े ते पंहिंजे बचड़नि जे लाइ
ऐं पंहिंजे पाड़े वारनि जे लाइ जहिड़ी तरह माण्हू ख़र्च करे थो, अहिड़ी तरह वरी शैतान जे मुंहं में धूड़ विझण जे लाइ अहिड़ा फ़ैसिला बि करे जिन फ़ैसिलनि सां इहे पंहिंजा बच्चा, पंहिंजा रिश्तेदार ऐं पंहिंजो नफ़्स जेको आहे अलाह जी फर्मबरदारी जे तरफ़ मुतवजह थी। अज़ीज़ दोस्तो, वॾो क़यामत जो ज़मानो हले थो। अहिड़ो अज़ाब और जीअं मूं अर्ज़ु कयमि न, कराची में ज़िलज़िले जा सबब, ज़िलज़िला रोज़ानो ॾींहं में ॾींहुं ज़िलज़िला आहिनि। अलाह सी माफ़ करे, हिते बि अची सघे थो। असां को पाकीज़ा कोन आहियूं। रब खां माफ़ी घुरो, गुनाहनि खां बचायो। का ख़बर न आहे कि इंसान जी ज़िंदगी कहिड़े वक़्तु हली वञे। अल्लाह पाक खे राज़ी कयो। वॾो बदकारी जो ज़मानो हले थो। हे जेके मुआशरे जे अंदरि तव्हां हलो था, जेके मीडिया इस्तेमालु कयो था, अॼुकल्ह निकाह ॾुखियो थी वियो आहे, ज़िना आम थी वई आहे, हिकु फ़ोन कॉल ते बदकारी आम थी पई आहे। जेकॾहिं कंहिंखे अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो, पंहिंजो पाण खे हिननि बुराइनि खां बचाए सघे थो। हज़रत लूत अलैहिस्सलाम जे क़ौम जे मथां अज़ाब आयो न, रब साईं जेके गुनाहनि जे अंदरि मुलवस हुया उन्हनि खे बि ख़ंज़ीर ऐं बांदर बनाइणु फरमायो। पर जेके एतिराम सां उनखे गुनाह जे छॾण जी दावत ॾियो, नथा ॾेई सघो, नथो मुड़े, उनखां पंहिंजा रस्ता अलॻि कयो। इहो इस्लाम जो तरीक़ो न आहे। बाबा मुंहिंजो छा वञे, ज़ानीअ सां बि जेको आहे दोस्ती, शराबीअ सां बि दोस्ती, जुआरी सां बि दोस्ती, व्याजी सां बि दोस्ती। बाबा मुंहिंजो छा वञे, उहो त हुनजो अमल न आहे, तुंहिंजो कारो मुंहुं थो करे, हुन सां बाइकाट कर। केतिरा अहिड़ा मामला असांजे विच में आया, अहिड़ा मामला असां ॿुधासीं, माण्हू शिकायत खणी आया, साईं फलाणो माण्हू पर इहो औरत घर में विहारी वेठो आहे, ज़िना थो करे, बदकारी थो करे, असांजे लाइ छा हुकुम आहे? तव्हांजे लाइ हुकुम इहो आहे, बाइकाट कयो, समाजी बाइकाट कयो। जेकॾहिं तव्हां उनखां इहो रिश्तो नथा अलॻि करे सघो, समाजी बाइकाट कयो, ॻाल्हाइणु ॿोलाइणु बंदि कयो, खाइणु पीअणु बंदि कयो। इहो जानवर आहे, ख़ंज़ीर आहे, दरिंदो आहे, इन खां पंहिंजो पाण खे बचायो, न त सुभाणे उन ते बि अज़ाब ईंदो, तव्हां ते बि अलाह जो अज़ाब ईंदो। त इहो मां हिकिड़ो मिसाल ॾिनुमि, इन मिसाल जे थ्रू सम्झी वञो त गुनाहगारनि सां माण्हू पंहिंजो पाण खे बचाए। हा, नसीहत वारो अंदाज़ हुन सां हुजे, हिकिड़ो नासियान अंदाज़। अब मुंहिंजी चङाई जी ॻाल्हि ॿुधे थो, ठीकु आहे, बाक़ी मां तुंहिंजे संगत में कोन रहंदुसि, मां तुंहिंजे बुराइनि जे अंदरि शामिलु न रहंदुसि। अल्लाह पाक खां दुआ आहे, अल्लाह तबारक व तआला असांखे ईद जूं ख़ुशियूं नसीब फरमाए।